अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीक ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाब एल्बम खणी आया आहियूं उस्ताद शमन अली मीर अली साहब जो। ऐं हिन एल्बम जा सुपर हिट कलाम असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन एल्बम जो चौथो नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि, आ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे ज़ाकिर। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। मिठा महबूब मिलवची ओ आहे तोले दिल तो दास देन एडा दुखड़ा कर कुठल दे तू क्या गणत निगारो मास मंजूर शाह जो मिठड़ा आ तू मिठड़ा ओ मिठड़ा आ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आ तू मिठड़ा ओ मिठड़ा आ तू मिठड़ा पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। ॾाढी सिक लॻी मुझी दिलड़ी तो लचरिया आ तू मिठड़ा ओ सोहना आ तू दे ओ दिलबर आ तू मिठड़ा तुझी मूंखे ॾाढी सिक लॻी आ ॾाढी सिक लॻी आ ॾाढी सिक लॻी आ मुझी दिलड़ी तो लचरिया आ तू मिठड़ा मूंखे तुझी ॾाढी सिक लॻी आ तू सोहना मूंखे मूंखे ॾाढी सिक लॻी
पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। हरदम याद सजण तू आहे तोखे यार संभालिया हरदम याद सजण तू आहे तोखे यार संभालिया तुझ जुदाई जान जलाई तुझ जुदाई जान जलाई जल्दी यार वरिया आओ तू मिठड़ा ओ मिठड़ा आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी ॾाढी सिक लॻी ॾाढी सिक लॻी मुंहिंजी दिलड़ी तोल चढ़ी आओ तू मिठड़ा ओ मिठड़ा आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी ताकिर तो ले आहे उदासी तुझो यार प्यासी ताकिर तो ले आहे उदासी तुझो यार प्यासी मुंहिंजी मूंखा सरी वञे थी मुंहिंजी कान सरी आओ तू मिठड़ा ओ मिठड़ा आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आओ तू सुहिणा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी ॾाढी सिक लॻी ॾाढी सिक लॻी मुंहिंजी दिलड़ी तोल चढ़ी आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आओ तू मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि ही तव्हांखे एल्बम ऐं कलाम पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं असांजे वीडियो खे लाइक कंदा, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।